बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वे नमाज उठी तो याद आयो। दोस्तों, ईमान जो ॿियो नालो गैरत आहे, जंहिंजे अंदर गैरत नाहे उनजे अंदर ईमान नाहे। हज़रत सैयदना मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम का रिवायत है। मौलाए कायनात फरमाया, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, साईं फरमायो त इन्नी लगय्यूरुन, साईं फरमायो मां मोहम्मद करीम गैरतमंद आहियां। सुभान अल्लाह। वल्लाहु अग़यरु मिन्नी, अल्लाह मूंखां वधीक गैरतमंद आहे। व इन्नल्लाह युहिब्बु मिन इबादिहिल गयूर, ऐं अल्लाह उन्हनि बाननि खे पसंदि कंदो आहे, अल्लाह उन्हनि बाननि सां मोहब्बत फरमाईंदो आहे जेके गैरतमंद आहिनि, जेके गैरत रखण वारा आहिनि। अल्लाह ताला उन्हनि सां मोहब्बत फरमाईंदो आहे। जे माण्हू में गैरत नाहे, बेगैरत सॾिबो आहे। अरबी ॿोली में हिन लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे दयूस। दयूस दयूस जहन्नमी आहे। उन दयूस जे लाइ जन्नत में का गुंजाइश नाहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मेराज वारी राति जन्नत जे दरवाज़े ते लिखियल ॾिठो, जन्नत जे दरवाज़े ते वॾनि अखरनि सां लिखियल हुयो, दयूस जन्नत में दाख़िल न थींदो। जो दयूस आहे उहो जन्नत न वेंदो। बस दयूस हुवल्लज़ी ला युग़ारु अला अहलिही। अर्ज़ कयो, या रसूलल्लाह, दयूस केरु आहे, कंहिंखे सॾींदा आहिनि? साईं फरमायो, दयूस उहो आहे जेके पंहिंजे घर वारनि जे बारे में गैरत न अचे। केरु आयो, केरु वियो, तव्हांजी ज़ाल कंहिंसां थी गॾिजी वञे, ॿाहिरि निकिरी वई, अकेली वई, तनहा वई, कंहिंसां मिली, कंहिंसां वेठी, तुंहिंजे घर में केरु अंदरि आयो, तुंहिंजे घर मां केरु ॿाहिरि वियो, उन सां को फ़र्क़ु नथो पवे, दिलि में का खावड़ नथी अचे, गुस्सो नथो अचे। साईं फरमायो, दयूस आहे। दयूस उहो माण्हू आहे जंहिंखे ख़बर हुजे त संदसि मुतअल्लिक़ीन मां को माण्हू बुराई में मुब्तला आहे। हिकिड़ो औरत ते पंहिंजी ज़ाल ते गैरत ठाहिण, ॿियो पंहिंजे घर में बुराई ते उनजा मुतअल्लिक़ीन, उनजे ज़ेर असर जेके माण्हू, पुट आहे, नियाणियूं आहिनि, भाइर आहिनि, उनजे हेठां रहनि था, उन्हनि मां को माण्हू बुराई में मुब्तला आहे, बदकारी में मुब्तला आहे, ऐं हे ताक़त हुअण जे बावजूदु उन्हनि खे बुराई खां नथो रोके। कुवत हुअण जे बावजूदु छोरा आहिनि, छा कया आहिनि, पंहिंजी मर्ज़ी वारा आहिनि। हालांकि हिनखे ताक़त अल्लाह ताला ॾिनी आहे, जे उन्हनि खे रोके त रोके सघे थो। अॼुकल्ह थियो न साईं, बसि नौजवान छोकिरा आहिनि, चयो नथा वञनि, छा कयूं, असांजो जो हले नथो, छोकी अल्लाह ताक़त ॾिनी आहे, डंडो खण, बुराई खां रोक उन्हनि खे। बुज़ुर्गनि फरमायो आहे त उहो माण्हू जेको पंहिंजे मुतअल्लिक़ीन खे कुवत हुअण जे बावजूदु बुराई खां न रोके, इनखे दयूस सॾिबो आहे। हिकिड़ी रिवायत में आहे, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, टिनि माण्हुनि जो साईं जन तज़किरो फरमायो, ज़िक्र फरमायो त इहे टे क़िस्मनि जा माण्हू जन्नत में दाख़िल न थींदा। हिकिड़ो त दयूस बेगैरत इंसान, ॿियो उहो मर्द या उहा औरत जेका मर्दनि सां मुशाबिहत करे, मर्दनि जहिड़ो लिबास पाए, उहा औरत जेका मर्दनि जहिड़ो लिबास पाए, मर्दनि वांगुरु पटको पाए, टोपी पाए, या मर्दनि जहिड़ो वहिंवार हले, उथ वेह मर्दनि जहिड़ी रखे, इहा औरत बि जन्नत में दाख़िल न थींदी। ऐं टियों, शराब ते हमेशगी करण वारो, सदाई शराब पीअण वारो, इहो बि जन्नत में कॾहिं बि दाख़िल कोन थींदो। साहबा किराम अर्ज़ कयो, या रसूलल्लाह, शराब ते हमेशगी कंदड़ जो त असां सम्झूं था इहो अल्लाह जो हुकुम भञे थो, ऐं बुरो अमल थो करे, शराब थो पीए, नशो थो वापराए, नशे जे करे निमाज़ जे वेझो थो अचे, नेकी ॾी इहे सम्झा, शराबी जो त जन्नत में न वञणु सम्झ में अचे थो। पर दयूस केरु आहे? दयूस कंहिंखे सॾिबो आहे? साईं फरमायो, अल्लज़ी युबाली मन दख़ल अला अहली, उहो माण्हू जेको परवाह नथो करे त हुनजे घर में केरु दाख़िल थियो, घर में केरु आयो, केरु वियो, हिन जी परवाह ई न आहे। हे हमरा औकात ते वेठो आहे,
यारनि सां गॾु ताश जे पतनि ते वेठो आहे, लूडो ते गेम ते वेठो आहे, पोयां घर में केरु आयो केरु वियो ऐं साईं मुंहिंजा हुनजी ज़ाल कंहिंसां मिली, हिनखे परवाह ई कोन्हे, ला युबाली, हिनखे परवाह न आहे त मुंहिंजे घर में केरु अचे थो, छा थो वहे वापरे, नंढो ॿारु आयो वॾो आयो पुराणो आयो नौजवान आयो, घर खे ईअं सम्झ रस्तो करे छॾे। इहो माण्हू दयूस आहे। साईं फरमायो इन माण्हू खे अलाह ताला जन्नत में दाख़िल न फरमाईंदो। मुंहिंजा दोस्तो इन बुरे फेल खां बचो, छो त बेग़ैरती इहो माण्हू खे दोज़खी बनाईंदी आहे, जहन्नमी बनाईंदी आहे। असांजो इस्लाम असांखे गैरत सेखारे थो, नेकी जे मथां गैरत कयो, अलाह जे अहकामनि जे मथां गैरत कयो, पंहिंजे साईं मुंहिंजा बुराई थींदी ॾिसो हुनजे मथां गैरत कयो, छो त ईमान सरासर गैरत जो नालो आहे। मोमिन आहे उहो जंहिंजे अंदरि मर्दानगी ऐं गैरत हुजे, ऐं जंहिंमें गैरत न आहे उन में ॼण के न दीन आहे न ईमान आहे, उहो मोमिन ई न आहे। अहिड़ो माण्हू कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदो जंहिंजे अंदरि गैरत न आहे। बेग़ैरत माण्हुनि मथां अलाह ताला रब्बुल आलमीन जन्नत खे हराम करे छॾियो आहे। न हुनजो नफ़िल क़बूल थींदो, न हुनजी निमाज़ क़बूल थींदी, न फ़र्ज़ क़बूल थींदो, न दुआ क़बूल थींदी, जंहिंजे अंदरि गैरत न आहे। जेके पोयां वसफ़ूं तव्हांखे ॿुधायूं, जेकॾहिं इंसान जे अंदरि इहे आदतूं आहिनि त निमाज़ पढ़ंदो हुनजी निमाज़ क़बूल न आहे, रोज़ो रखंदो हुनजो रोज़ो क़बूल न आहे, ज़कात ॾींदो हुनजी ज़कात क़बूल न आहे, उहो हज ते वेंदो हुनजो हज क़बूल न आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे मजमउ ज़वाइद में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यक़बलुल्लाहु मिन अस्सुकूर यौमल क़ियामत सर्फन वला अदला। जेको सुकूर आहे क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला हुनजो न को नफ़िल क़बूल कंदो, न को फ़र्ज़ क़बूल कंदो। कुलना या रसूलल्लाह व मस्सुकूर, अर्ज़ कयो या रसूलल्लाह, सहाबा किराम जो असां अर्ज़ कयो वसीं मुंहिंजा दिलबर नबी असांखे ॿुधायो सुकूर केरु आहे, कंहिंखे सुकूर सॾींदा आहिनि। काल अल्लज़ी युदखिलु अला अहलिहि रिजाल, मदीने वारे साईं फरमायो सुकूर उहो आहे जेको पंहिंजी ज़ाल वटि मर्दनि खे वठी अचे। घर वारी साम्हूं वेठी आहे हे वरी गैर मोर मर्दनि खे वठी अॼु मथां विहारे। सम्झो था हाली ॻाल्हि कोन था सम्झो मुंहिंजा दोस्तो, त इहा पंहिंजे घर में पर्दो मज़बूत रखो, पंहिंजे न्याणियुनि, पंहिंजे पुटनि, पंहिंजे मुतअल्लिक़ीन, पंहिंजे घर वारनि जे मथां सख़्तु नज़र रखो। तव्हां जेकॾहिं वॾा आहियो घर जा त तव्हांजे मथां लाज़िम आहे त पंहिंजे घर जो पर्दो पनाह मज़बूत रखो। हता कि साईं करीम साहब जी हदीस मुबारक आहे, तव्हांजे घर जे आॾो पर्दो लड़कियल आहे, तव्हांजे घर जे आॾो पर्दो लड़कियल आहे, दरवाज़ो खुलियल हुजे, को माण्हू पर्दो हटाए तव्हांजे घर में झांकी पाए, पर्दो लड़कियल आहे, हुन माण्हू छा कयो जो पर्दो हटाए तव्हांजे घर में ॾिसण जी कोशिशि कई, घर वारे ते लाज़िम आहे पत्थर खणी हुनजी अखि कढी छॾे, हुनजी अखि कढी छॾे। हिन जे मथां न को जुर्म आहे, न शरीयत जी पकड़ आहे, न हिन जे मथां को ॾोह आहे, न हिन जे मथां को गुनाह आहे। इन में अलाह ताला हिन जे मथां को गुनाह न रखियो आहे जो घर में झाती पाइण वारे जी अखि कढी छॾे। पर्दो लॻल हुजे, हींअर पर्दो लॻल ई न आहे, दरवाज़ो बंदि आहे ई न, ईंदो आयो वियो हर कंहिंजी नज़र घर जे मथां पई पवे। घर में औरतूं कम थियूं कनि पियूं, का मानी थी पचाए, को साईं मुंहिंजा घर जो कमु थी करे, का ॿुहारी थी ॾे, दरवाज़े ते पर्दो लॻल ई न आहे, हिजाब लॻल ई न आहे, ऐं ईअं आयो वियो सभिनी जी नज़र घर जे मथां पई आहे, अंदरि केरु वेठो आहे। इहा गैरतमंदी जी निशानी न आहे। ईमान वारो माण्हू, गैरतमंद माण्हू उहो आहे जेको पंहिंजे घर में पर्दो पनाह जो मज़बूत रखंदो आहे। तव्हांजी ज़ाल किथे थी वञे, तव्हांजी धीउ कंहिंसां थी मिले, कंहिंसां थी ॻाल्हाए, अॼुकल्ह त मोबाइल फोन अची वई आहे न, इन त माण्हू जो खानो ख़राबु करे छॾियो आहे। मूंसां हिकिड़े माण्हू हिन रमज़ान शरीफ़ में ॻाल्हि हुई, साईं मुंहिंजे न्याणी हुई नौजवान, उहा घर खां निकिरी वई, हली वई, मूंखे मोबाइल फोन ॾिनी हूंदी वॾी, चई हा साईं मोबाइल हुन वटि हुई। बालिग छोकिरी वेठी आहे ऐं उनजे हथ में हेॾो वॾो मोबाइल पियो आहे जो बेहयाई सां भरियल, उनजे लाइ आज़ादी जो दरवाज़ो खुलियो पियो आहे, ऐं तव्हां उनखे नज़र ई न विझो त मुंहिंजी धीउ कंहिंसां थी ॻाल्हाए,
कैसा राब्तो थी करे, कैसा उनजो साईं मुंहिंजा रब्त आहे, कॉन्टेक्ट आहे, व्हाट्सएप ते कैसा थी ॻाल्हाए, उनजी मोबाइल तव्हां ॾिसो ई न, न्याणी जी मोबाइल कीअं ॾिसां मां? जेसी उहा तव्हांखे मुड़ुस जे हवाले न कयो तेसी पंहिंजी न्याणी जे ज़रे ज़रे मामला ते नज़र रखो। सम्झो था, इहो क़यामत जे ॾियारे तव्हां खां पुछाणो थींदो, तव्हां खां इन्हनि तमामु मामलात जो पुछाणो थींदो। कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, नबी साईं फरमायो त हा अल्लाह जो क़ुरान आहे, क़ुरान थो फरमाए पाण बि जहन्नम जी बाहि खां बचो, पंहिंजे अहल औलाद खे बि जहन्नम जी बाहि खां बचायो। कुल्लुकुम राइन, मदीने वारे साईं फरमायो तव्हां मां हर माण्हू धनार धण वारो आहे ऐं हर हिक खां पंहिंजे धण जे बारे में सुवाल कयो वेंदो, तव्हां सभु मसूल आहियो। असां सभई मसूल आहियूं अल्लाह वटि, अल्लाह असां खां पुछा कंदो तव्हांजे ज़ेरे असर मूं तव्हांजो औलाद ॾिनो, उन्हनि खे छा सेखारियूं, उन्हनि खे गुनाहनि खां बचायूं कि न कोन बचायूं, उन्हनि खे बेहयाई जे रस्ते खां रोके कि न कोन रोके। पंहिंजे औलाद जे मथां, पंहिंजे घर वारनि जे मथां मुंहिंजा दोस्तो नज़र रखो, उन्हनि जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे नंगनि जी पंहिंजे नातनि जी हिफ़ाज़त कयो। मुड़ुस माण्हू उहो आहे जंहिंजे अंदरि गैरत ऐं दीन जे मथां अमल करण में गैरत खाईंदो आहे। मुंहिंजे घर में हे गैर शरई कमु छो थो थिए? हथां के अहिड़ो छोकिरो जंहिंजूं मुठियूं अचणु शुरू थी वियूं आहिनि, एतिरो नौजवान छोकिरो एतिरो वॾो थिए जंहिंखे मुठियुनि जी सावल अची वई आहे, अहिड़े छोकिरे खे घर में अचणु न ॾींदा कयो, उनखां पंहिंजी न्याणी खे पर्दो करायो। ॿियो हे जेके टी जिन्स वारा हलंदा आहिनि, इन्हनि खे त मदीने वारे साईं फरमाया पंहिंजे घर जे अंदरि अचण ई न ॾियो। टी जिन्स वारो फ़क़ीर आहे, ख़ैरात वठण आयो ऐं फरमायो इहा टी जिन्स वारो तव्हांजे घर में ईंदो, बुज़ुर्गनि फरमायो आहे इहो तव्हांजे घर जे अंदरि बदकिरदारी पाण सां गॾु खणी ईंदो। ख़ैरात ॾियणी आहे त दरवाज़े तां बि वठी हलियो वञे, तव्हांजे घर में छो थो अचे? उन्हनि खां पंहिंजी न्याणियुनि खे पर्दो करायो। हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शान आहे, क़यामत जे ॾियारे टिनि माण्हुनि ॾे अल्लाह ताला हिकु नज़र खणी बि न निहारींदो, हिकु निगाह बि न खणंदो, सॼी जान ते रहमत जी नज़र पवंदी। अल्लाह जे हबीब जी शिफ़ाअत जा हक़दार बणाया वेंदा, पर टे माण्हू अहिड़ा आहिनि जन ते हिकु नज़र बि अल्लाह न विझंदो। पहिरियों अल-आक़ु लिवालिदैहि, पहिरियों उहो जेको अबे ऐं अम्मा जो बेफ़रमान आहे, पीउ माउ जो नाफ़रमान आहे, जंहिंते पीउ मां नाराज़ आहिनि, उन्हनि जी बेफ़रमानी करे थो, इन जे मथां अल्लाह ताला नज़र न विझंदो। वल मरअतुल मुतरज्जिलतु, ऐं उहा औरत जेका मर्दनि सां मुशाबिहत इख्तियार करण वारी आहे, पहिरियां बि हदीस जो लफ़्ज़ गुज़रियो, मर्दनि सां मुशाबिहत करे, माना औरत मर्दनि जहिड़ा कपिड़ा पाए। हे असां वटि थींदो आहे न, हाणे सिंध ऐं पंजाब में वरी बलोचिस्तान में नओं रवाज़ शुरू थियो, सक़ाफ़ती ॾियारो था मल्हाइनि। पोइ साईं औरतूं मर्दनि वारो लिबास पाए, मर्दनि वांगुरु साईं मुंहिंजा सिंधी टोपी पाईंदियूं, अजरक पाईंदियूं, अछा कपिड़ा मर्दनि वारा पाईंदियूं, हाणे पटका पायो साईं मुंहिंजा शहरनि जे अंदरि नचंदियूं वतंदियूं। साईं करीमन फरमायो इहा औरत जेका मर्दनि जहिड़ो लिबास पाए, मर्दनि सां मुशाबिहत रखे, इन ॾे अल्लाह ताला हिकु नज़र बि कोन विझंदो, हिनखे ऊंधे मुंहुं जहन्नम जी बाहि में उछलायो। वदयूस, ऐं टियों उहो माण्हू जेको बेगैरत ऐं दयूस आहे, गैरत नथो करे, इन जे मथां अल्लाह ताला नज़र न विझंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे रब शाल असांजे सीननि में गैरत ईमानी पैदा फरमाए, अल्लाह ताला असांखे सचो मोमिन मुवहिद बनाए। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह असां सभिनी जे नंगनि न्याणियुनि जी हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह असां सभिनी खे बुराइयुनि बेहयाइनि खां महफ़ूज़ फरमाए।